नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कई पिया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि इलेक्ट्रिक बसुनि जी ख़रीदारी बाबति अहम इजलास थियो आहे। सेक्रेटरी ट्रांसपोर्ट सलीम राजपूत, MD सिंध मास ट्रांसिट अथॉरिटी कमाल दायो ऐं ॿिया शरीक थिया आहिनि। इजलास खे चीनी कंपनी तरफ़ां चार्ल्स काऊ इलेक्ट्रिक बसुनि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। ट्रांसपोर्ट वारे वज़ीर इलेक्ट्रिक बसुनि ऐं चार्जर जी फराहमी ऐं ख़ासियतुनि बाबति आगाही वरिती, जॾहिं त शर्जील इनाम मेमण जो चवणु त चीनी कंपनी प्लान लॻाइणु चाहे थी त सिंध हुकूमत सहकार कंदी। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ जो चीफ रिपोर्टर गाज़ी जंडीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी गाज़ी जंडीर, वधीक छा तफ़सील आहिनि इजलास जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, इतलात ऐं ट्रांसपोर्ट खाते वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि हिकु इजलास थियो आहे, जंहिंमें सिंध में इलेक्ट्रॉनिक बसुनि जी ख़रीदारी जे हवाले सां अहम फ़ैसिला कया विया आहिनि। जो कि इजलास में ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण इलेक्ट्रिक बसुनि ऐं उनजे चार्जर जी फराहमी ऐं ख़ासियतुनि बाबति आगाही वरिती आहे। इजलास में चीनी कंपनी जे तरफ़ां सिंध में प्लांट लॻाइण जो इरादो आहे। इन हवाले सां सिंध सरकार खे मुकमल ब्रीफिंग ॾिनी वई आहे सूबाई वज़ीर जी मार्फत। इन अॼोके इजलास में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंध सरकार सॼे सूबे में इलेक्ट्रॉनिक बसुनि ऐं इलेक्ट्रॉनिक ते हलंदड़ जेका सर्विस आहे उहा शुरू करणु चाहे थी, ऐं जेकॾहिं चीनी कंपनी सिंध में इन क़िस्म जो प्लांट क़ाइमु करणु चाहे थी त सिंध सरकार उनखे मुकमल तौर ते सहूलतूं ऐं सब्सिडी पिणु फराहम कंदी, त जीअं वधि खां वधि बसूं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुहैया करे सघजनि ऐं आम माण्हुनि खे ट्रांसपोर्ट वारी जेका सहूलत आहे उहा सस्ती ऐं मयारी फराहम करे सघिजे। अॼोके इजलास में अहम फ़ैसिला कया विया आहिनि, जंहिंमें शर्जील इनाम मेमण चीनी कंपनी खे यकीन ॾियारियो आहे त सिंध सरकार जे तरफ़ां उन सां मुकमल तावन कयो वेंदो ऐं रोज़ानो जे बुनियाद ते उन्हनि सां सहकार या कोऑर्डिनेशन रखी वेंदी त जीअं जल्द खां जल्द सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इलेक्ट्रॉनिक जेके बसूं आहिनि उनजी सर्विस शुरू करे सघिजे। ठीकु आहे, महिरबानी गाज़ी जंडीर अपडेट करण लाइ।